मीरपुर साकरो में गैर कानूनी LPG गैस हलाईंदड़नि खिलाफ मुख्तियारकार मीरपुर साकरो जा मुख़्तलिफ़ जगहनि ते छापा 5 दुकान सील कया विया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे मीरपुर साकरो मां CN न्यूज़ जो रिपोर्टर शकील अहमद कलमती। जी शकील, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मीरपुर साकरो में गैर कानूनी LPG गैस हलाईंदड़ खिलाफ मुख्तियारकार मीरपुर साकरो जा मुख़्तलिफ़ जगहनि ते छापा 5 दुकान सील। मुख्तियारकार जुल्फ़कार मंगी एजाज़ उमरानी तिलक साकरे जे मुख़्तलिफ़ शहरनि में छापा आया, जंहिंमें 5 दुकान सील करे छॾिया। 20 दुकानदारनि खे वार्निंग ॾिनी वई। सिलसिल दुकानदारनि में इनामुल्लाह पठान, सईद राशिद अली, इमानुल्लाह पठान, साहिब खान शामिल आहिनि, जंहिंजा दुकान सील कया विया आहिनि। मुख्तियारकार साकरो जो चवणु आहे त गैर कानूनी LPG गैस हलाईंदड़नि खे बख़्श न कबो, संदि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। संदसि वधीक चवणु हो त तिलक साकरे जे मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा आया आहिनि, जंहिंमां 5 दुकाननि खे सील कयो वियो आहे। जी महिरबानी शकील, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।